अस्सलाम वालेकुम किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां यानी दुआ सां जिते बि जो ख़ुशि हुजो शाद ऐं आबाद हुजो करीम रब अवां खे दामे दरमे कर में सुख में सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे आमीन सुम आमीन अवां जूं मोहबतूं पलाए पवनि थियूं जंहिंजे लाइ अवां जा आज़ाद शाकिर ऐं वरी बसि कंदासीं किस्सा गो जी टीम अवां जी बेहद शुक्रगुज़ार आहे जो तव्हां असां ते इनायतूं कयूं आहिनि ऐं तव्हांजी मोहबतुनि जी वंड विछ सां मोहबतूं त ख़ैर वंड बि कोन्हनि के तक़सीम कोन थींदियूं आहिनि मोहबतूं बसि मोहबतूं आहिनि बसि पहुचाइबियूं आहिनि सो अवां जूं जेके मोहबतूं मिलनि पियूं थियूं उन्हनि पटांदड़ वॾी महिरबानी जो कुझु घरनि ताईं राशन पहुचे पियो कुझु ख़ैमा लॻनि पिया कुझु जायूं पंहिंजियूं सेफ्टियूं थियनि पियूं अलाह साईं तव्हांखे जजो ॾे बरकतूं ॾे तव्हांखे साद आहे ऐं पंहिंजो ज़ैद आहे मूंसां गॾु सुहेल आहे मुजीब आहे ऐं पंहिंजो शकील आहे ऐं अली रज़ा आहे हीउ फ़रमान बि असां सां गॾु रहियो आहे हीअ सभु उहे नौजवाननि हिकिड़ी टीम आहे किसा गो जी जेका सॼे मतिलबु चइनी पासे ॻोल्हा करे थी सर्च करे थी डेटा पूरो प्रिपेयर थिए थो हिन खां पोइ असीं कोशिशि कयूं था त उन्हनि ते उहो सामान पहुचायो वञे ऐं तव्हां आहियो वॾी ॻाल्हि त अलाह पाक तव्हांखे असांजे लाइ ख़लकियो आहे हिन मदद जे लाइ जेका तव्हां असांखे किसा गो जे अकाउंट ते मदद कयो था ऐं उहा अलहमदिल्ला अलाह जी महिरबानी सां उहा पहुचे पई थी ऐं पहुचण बि घुरिजे असां बेहद शुक्रगुज़ार उन्हनि सभिनी जा जेके असांजे लाइ रोशनियूं आहिनि पंहिंजे उस्ताद मोहतरमनि जा मां बेहद शुक्रगुज़ार आहियां जेके मूंते ख़ासि कर्म कंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजो महमूद उहो ई महमूद लॻंदो आहे ॿारड़ो नंढो ॿारु लॻंदो आहे लॻे 60 साल जो कुराड़ो आहे शायदि कुराड़ा बि ॿार ई हूंदा आहिनि हिनायत कंदा आहिनि मूंते चवंदा आहिनि महमूदी सामान मोकिलियूं पिया अदियूं मोकिलियूं आहिनि न्याणियूं मोकिलियूं आहिनि तव्हां सभई मुंहिंजे लाइ मोहतरम मोज़िज़ ऐं अहल इल्म अहल दानिश अकाबर आहियो मां हथ ॿधी अवां सभिनी जो बेहद शुक्रगुज़ार आहियां शुक्रिया अदा कयां थो मालिक तव्हांखे जजो ॾे बरकतूं ॾे ऐं कॾहिं बि तव्हां ते अहिड़ा ॾुखिया ॾींहं न आणे जेके हीअ असांजा दोस्त ॾिसनि पिया आमीन सुम आमीन ॻाल्हि त अॼु ॻाल्हियुनि खे थोरो क्विकली पैदा कयूं छाकाणि त किसा गो हाणे तवील न पियो थिए उनखे मुख़्तसिर इन करे पिया रखूं त इलाही सारा कम ॿिया बि आहिनि जेके फिल वक़्तु हलनि पिया वरी इनशा वरी वरंदा वरी वसंदा मींहं विछोड़ जा ॾींहं रही रहंदा केतिरा वरी ॻाल्हि वरी पाण में कचहरियूं कंदासीं वरी 15 मिंट 20 मिंट जो किसा गो कंदासीं उहा कचहरी थोरी तेज़ हूंदी पर अॼुकल्ह थोरो मुख़्तसिर अहवाल कयूं पिया था ॻाल्हि त ज़िंदगी हिकिड़ो पल आहे ज़िंदगी हिकिड़ो लम्हो आहे जेको असां सर्वाइव कयूं था हिकिड़ो साह आहे जेको असां खणूं था हिकिड़ो ॾींहुं आहे जेको असां गुज़ारियूं था हर सुबुह जो हिकिड़ो नओं रोशन सुबुह तुलू थींदो आहे ऐं मग़रिब खां पोइ सिजु लही वेंदो आहे राति थींदी आहे इंसानु पंहिंजी निंड जे भाकुर में हलियो वेंदो आहे ऐं पोइ वरी हिकिड़ो ॿियो ॾींहुं आहे जेको इंसान जे मुक़दर में परवरदिगार लिखे त नसीबु थींदो आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त उन ॾींहं जी अहमियत छा आहे मिसाल तौरु हीअ जेके ॾींहं आहिनि न अशफ़ाक़ साहब फरमाया विया त नमाज़ जी कज़ा आहे ख़िदमत जी कज़ा कान्हे जेकॾहिं केरु किरियो पियो आहे ऐं तव्हां चओ था त यार 2 मिंट तसी मां मग़रिब पढ़ी वठां हिनखे खणी वठंदुसि त असीं को ॿियो खणी वठंदो हुनखे उहा 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 कज़ा निकिरी वेंदी तव्हां कज़ा थी कोन सघंदी उहा मिसाल ईअं ई ॾिबा आहिनि जेके असांखे असांजे कननि ते पहुतल आहिनि समातुनि ताईं आयल त ॻाल्हि आहे त जेको अॼोको ॾींहुं आहे न उन में असां छा पिया था कयूं उनखे असां कीअं पिया था रिवाइव कयूं ऐं उन हिकिड़े ॾींहं जी कहिड़ी अहमियत आहे मां तव्हां सां अॼु ॿ नंढा वाक़िया शेयर करणु चाहियां थो हिकिड़ो स्कूल आहे एडॉप्ट कयल जंहिंमें रब साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे ख़िदमत करण जी बुख़ारी मॉडल हाई स्कूल आहे हिकिड़ो हुते फ़क़ीर मौजूदु हूंदो आहे मुंहिंजे हुन हिस्ट्री पढ़ी पई छाकाणि मूं हुनजो थोरो पोर्टफोलियो ठाहियो पियो हुन ते कमु कयो पिया मूं त हिकिड़ी ॾाढी हैरत अंगेज़ ॻाल्हि मूंखे लॻी जेका मूं सोचियो मां तव्हां सां ज़रूरु ऑन एयर शेयर कंदुसि मुश्ताक बुख़ारी मरहूम हिकु शख़्सियत हुया उन इलाइक़े जी जिन ॿारनि जी इल्म जे लाइ तरवीज़ जे लाइ सोचियो हुयो त हिकिड़ो स्कूल खोलणु घुरिजे ऐं उन्हनि पंहिंजे ख़्वाब खे तकमील ताईं पुॼायो हिकिड़ो स्कूल खोलियो अॼु मुंहिंजे हिस्ट्री पढ़ी पई हुन स्कूल जी त हुन ते जुमिलो लिखियलु हो त मुश्ताक बुख़ारी साहब उहो स्कूल खोलियो ऐं स्कूल खोलण खां ॿिए ॾींहं ते हुननि जी वफ़ात थी वई मां चुप थी वियुसि मां मतिलबु उन जाइ ते अची हिस्ट्रीअ में मां पने खे ॾिसी बीह रहियुसि मूं सोचियो ॾिस केॾी वॾी ॻाल्हि आहे तक़रीबन 580 खां मथे शागिर्द असां वटि पढ़नि था ऐं तक़रीबन असांखे एॾो वॾो डिघो अरसो थियो आहे 78 खां वठी उहो स्कूल हले पियो थो हज़ारे शागिर्द फैज़याब थिया हूंदा हुननि खे हिकिड़ो ॾींहुं मिलियो ज़िंदगीअ जो हुन ख़िदमत करण जो उहो सदके जारिया हुनजे नाले सां हलंदो पियो असां खणी छा बि कयूं हुते मौजूदु पर जेको 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 वणु हू जेको ॿूटो पोखे विया उहो सॼो हुनजे नाले सां आहे इहे हज़ारे ॿारनि इल्मु हासिलु कयो हूंदो फैज़ जो हिकिड़ो हिसो जेको आहे सो साईं मुश्ताक साहिब ॾे वियो हूंदो उहो जेका हिकिड़े ॾींहं जी ज़िंदगी हुई कमाल हुनजी सफल थी वई अदीबुल हसन रिज़वी साहब आहिनि वॾो नालो आहे हाणे नालो पाण तारीफ़ पाण ख़ुशबू नालो अलाह जो वॾो आहे पर अदीब साहब बि गुर्दनि जे हवाले सां SIUT जे हवाले सां इंटरनेशनल फेम जो माण्हू आहे हिकिड़ो साईं अदीबुल हसन रिज़वी खे माण्हू फ़रिश्तो सॾींदा आहिनि एंजल सॾींदा आहिनि हुनखे मसीहा चवंदा आहिनि हुनखे मूं हुनजी किथे बायोग्राफी पढ़ी या पढ़ी हुई या इंटरव्यू ॿुधो हुयो
मूं वटि रेफरेंस प्रॉपर कोन्हे पर मां उहा शइ तव्हां सां शेयर करणु चाहियां थो हुन में जेकॾहिं का ॻाल्हि हेठि मथे थी वञे त मां हुन लाइ मूंखे एडवांस में ई माज़रत चाहियां थो हुननि चयो त मुंहिंजो अञा पंहिंजो पूरो कयो हुयो ग्रेजुएशन ऐं मां अञा कुझु ख्वाब हुया मुंहिंजे अखियुनि में त मूंखे छा करिणो आहे कीअं सेंटर एस्टेब्लिश करिणो आहे त दीवान साहब के हुया के वॾा दीवान जेके ख़ासि तौर ते जेके जिन जा इहे जेके NICVDs न बल्कि जेके कार्डियोवेस्कुलर इंस्टीट्यूट्स हुननि जा हूंदा आहिनि दीवान फैमिली जा त जेके वॾा दीवान साहब हुआ उन्हनि सां का हुनजी मुलाक़ात थी त हुन पुछियो अदीप छा पियो करीं तूं चईं बसि कुझु करणु चाहियां थो चई न तूं छा थो करीं त हाणे शाम जो टाइम हुयो तक़रीबन 3 साढा 3 4 थी विया हुया ऐं चईं त साईं ॻाल्हि इहा आहे त हीउ मुंहिंजो ख्वाबु आहे मां चाहियां थो त हिकिड़ो इंटरनेशनल किडनी जो इदारो ठहे SIT टाइप हुन सोचियो हिन में यंग हुयो अदीब साहब नंढो हुयो त हुन चयो त साईं मां सोचां पियो त मां अहिड़े क़िस्म जी का शइ ठाहियां त हुन चयो बजट केतिरो आहे तुंहिंजो हाणे उन ज़माने में ख़्यालु हुयो बजट त अॼु का कान्हे पर अदीब साहब खे हिकदमि का फिगर ज़हन में अची साईं एतिरा पैसा लॻंदा कुझु लख लॻंदा उन ज़माने जा जी ठीकु आहे हिकु हुननि चेकबुक घुरायो त चेकबुक त लीव ख़तमु थी विया हुया शायदि लीव्स ख़तमु थी विया हुया हुननि हिकदमि चयो त बैंक मां नओं चेकबुक इशू करायो मूंखे चेकबुक खपे थो हाणे इहा ॻाल्हि मुंहिंजे हाफ़्ज़े में आहे मूं यकीननि किथे पढ़ी आहे या मूं किथे ॿुधी आहे मां मिसकोट न पियो कयां कंहिं शइ खे बहरहाल वॾा माण्हू शाम ताईं सॼो कमु थी वियो चेकबुक अची वियो अदीब साहब हुते वेठो हुयो हुन जेको अमाउंट हुयो न ओतिरो अमाउंट लिखी चेक हुन करे छॾियो बाबा अॼु ई तूं खण पंहिंजे कम खे शुरू कर शाम जो छाकाणि त हुनजी ॿेड़ी फ्लाइट हुई इस्लामाबाद हुनजी का मीटिंग हुई शाम जो हुनजी फ्लाइट हुई ऐं ॿिए ॾींहुं हुननि वफ़ात कई किरोड़े खरबे माण्हुनि जो इलाजु थियो आहे थिए पियो थो सभिनी खे सवाबु थींदो जेके ख़िदमत कंदा हुनखे सवाबु थींदो पर हुन हिकिड़े ॾींहं जी नियत सोचियो जंहिं सम्झो त ज़िंदगी हिकिड़ो ॾींहुं अॼोको ॾींहं में अॼोको कमु करणु खपे हू उन ॾींहुं करे वियो परोदिगार खेसि केतिरो भाड़ो ॾींदो हूंदो हुनजी उजरत केतिरी हूंदी जेका असां सोचींदा आहियूं न ज़िंदगी में त असांखे मसवाड़ केतिरी मिले थी हुनजी मसवाड़ छा हूंदी बसि हेॾो के किसा कुझु इहे अमाल पैगाम आहे जिते बि जो ख़ुशि जो शादी आबाद जो अलाह साईं तव्हांखे जजी हयाती ॾे वॾी तवील उमिरि नसीब थिएव मोहताज न हुजो कंहिंजा जिस्मानी तौर ते बल्कि इहे जेके पंज असांजा हूंदा आहिनि उहे त ठीकु आहिनि पर वॾी उमिरि में वरी जिस्म मोहताज थींदो आहे त जिस्म ज़हन मोहताज न थिए अलाह पाक सालिम रखे जेसि ताईं माण्हू जीअरो आहे तेसि ताईं सालिम ज़हन सां सालिम वजूद सां हिते विखूं खणंदो रहे पर सोचियो ज़िंदगी हिकिड़ो ॾींहुं आहे ऐं हिकिड़े ॾींहं जी आहे ज़िंदगी पुछो न उन हिकिड़े ॾींहं में माण्हू घणो कुझु करे वञे करीम रब खे दामे दामे कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे आमीन सुम आमीन बशर्ते हयात ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं फ़ीमान लाइ पंहिंजो इलाही ख़्यालु रखिजो पिया यादि रखिजो अॼोके ॾींहं में बि कॾहिं कमु थी सघे थो शाम जा तक़रीबन 6:20 थिया आहिनि अञा राति अचण में 25 मिंट बाक़ी आहिनि कमु थी सघे थो सोचियूं जेकॾहिं त असां घणो कुझु करे सघूं था अल्लाह जे हवाले फ़ीमान